ख़ुशि आहियो त बि सही आहे। असां हिन वक़्तु असांजे सिंध जो तमामु सुहिणो सिंगर भाउ मुमताज़ मुलाई सां गॾु आहियूं ऐं नई कैसेट जे सिलेक्शन दौरान असां वेठा आहियूं हिते। असांजे सिंध जो तमामु ख़ूबसूरत शाइर आहे भाउ वहीद हिकिड़ो साहिबु, जंहिंजी चीफ सिलेक्शन में हीअ असांजो एल्बम 26 जी सिलेक्शन हले थी पई। ऐं असांजे सिंध जो तमामु सुहिणो शाइर आहे भाउ हाजन चांडियो, उनजे बंगले ते वेठा आहियूं कराची में। ऐं इनशा ताला भाउ मुमताज़ मुलाई बि तव्हां सां ॻाल्हाईंदो। हिन वक़्तु असां कराची में आहियूं ऐं एल्बम जी सिलेक्शन जारी आहे। भाउ मुमताज़ मुलाई साहिब सां ॻाल्हायो। महिरबानी भाउ, महिरबानी सभिनी दोस्तनि जी, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। पंहिंजो असां हाजन चांडे वटि वेठा आहियूं कराची में, ऐं मुंहिंजो प्यारो शाइर वहीद हिकिड़ो साहिबु, ऐं मुंहिंजो बहितरीनु दोस्त बि, बहितरीनु भाउ बि, हाकिम चन्नो बि, ऐं हाजन चांडियो साहिब बि संगत सभु तरह सां सलाम तव्हां कंदी। वॾी महिरबानी, ॻाल्हायो दोस्तनि भाउ। सभिनी दोस्तनि खे सलाम। या अली मदद। असीं हाजन चांडे साहिब जे बंगले ते वेठा आहियूं हींअर, ऐं असां ख़ुशि आहियूं तमामु घणो। असांजो पहिरियों दोस्त भाउ मुमताज़ मुलाई साहिब जी सिलेक्शन हले पई, जेका हाकिम चन्ने साहिब जी एल्बम 26 नंबर, जिन में मुंहिंजा कुझु गीत आहिनि, कुझु ॿियनि शाइरनि जा, जिन में ज़ुल्फ़ार मंकी, सागर शाह ऐं असांजो सीनियर शाइर ग़ुलाम क़ादिर ख़याल, उन जा गीत आहिनि हिन एल्बम में। तव्हां सिंध वासी, दुबई वासी, सऊदी वासी, जेके जेके पूरे सिंध में, पूरे जेके जिते सिंधी हले थी, जेके जेके सिंधी ॿुधनि था, उहे असांजे गीतनि खां चंद ॾींहंनि में लुत्फ़ अंदोज़ थींदा। असांजी कोशिशि आहे, ऐं असगर मुग़िर जो दुबई खां दोस्त आहे पहिरीं प्यारो, हुनजा बि हिन एल्बम में गीत आहिनि, शम्स मारा जा बि गीत आहिनि, काफ़ी दोस्तनि जा गीत आहिनि। पर असांजी कोशिशि आहे त असीं शाइर फ़नकार थिया आहियूं। ज़ुल्फ़ार मंकी हुजे, मां हुजां, सागर शाह हुजे, मुमताज़ मुलाई साहिबु हुजे, अलाह साईं जंहिंजी इज़त रखे त केरु चखे। पर अलाह साईं असांजे शाइर भाउ मुमताज़ मुलाई खे वॾी इज़त ॾिनी आहे, मान ॾिनो आहे। अलाह साईं जा लख थोरा शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं असीं हुनजा गीत लिखूं था, असां सिंध वासियुनि खे वणनि था, इहो असां लाइ फ़ख़ुरु आहे। असीं हींअर असांजे भाउ जी जॻह ते आहियूं, शाइर हाजन चांडियो साहिब जी जॻह ते आहियूं, बंगले ते आहियूं उनजे, उहो तव्हां सां ॻाल्हाईंदो। ऐं ईंदड़ सिलेक्शन में भाउ हाजन चांडियो साहिब जा बि हिन एल्बम में 2 गीत रखंदासीं, या 3 गीत, कम अज़ कम 2 गीत या 3 गीत आहिनि। पोइ तव्हां सां मुस्तफ़ा मौलाई बि हूंदो, सभु हूंदासीं ऐं सभु हूंदासीं। पर मां हाजन चांडियो साहिब खे गुज़ारिश कंदो तव्हां सां ॻाल्हाईंदो। अस्सलाम वालेकुम। या अली मदद। सिंध वासियो, दुबई वारा सिंधी ॿाहिरो, सऊदी अरब वारा, जिदे वारा, अस्सलाम वालेकुम। या अली मदद। असां वटि मुलाई साहिबु, भाउ हाकिम चन्नो, भाउ वहीद हिकिड़ो शाइर, सिलेक्शन दौरान असां वटि हिते अची मुंहिंजे बंगले ते असांजो मान मथे कयो आहे। सभिनी दोस्तनि खे ऐं सभिनी सिंध वासियुनि खे असांजो या अली मदद मुलाई साहिब जो, वहीद हिकिड़े जो, हाकिम चन्ने साहिब जो, मुलाई साहिब जो एल्बम जेको दुबई में थींदो, उनजे तरफ़ां सभिनी दोस्तनि खे इनशा ताला पसंदि ईंदो ऐं मुंहुं मथे मां। हिन एल्बम में 26 नंबर जेको एल्बम आहे असांजो, हिन में असां काफ़ी महिनत कई आहे। जेके असांजा दोस्त आहिनि, ज़ुल्फ़ार मंकी, हा, म्यूज़िक बि नई ठही आहे, ऐं म्यूज़िक बि असांजी तमामु ज़बरदस्तु आहे। जंहिंमें म्यूज़िक असांजो अशरफ अली म्यूज़िक ठाही आहे। हिन में ज़ुल्फ़ार मंकी साहिब महिनत कई आहे, सागर शाह महिनत कई आहे, ग़ुलाम क़ादिर ख़याल महिनत कई आहे, असां कई आहे, ऐं हाकिम चन्नो असांजो प्रोड्यूसर आहे। असां चाहियूं था त हीअ एल्बम 26 जेको आहे इहो सुपर डुपर हिट थिए, ऐं हाकिम चन्नो साहिबु वरी ख़ुशि थी वञे, जीअं 27 एल्बम मुमताज़ मुलाई साहिब जो करे। त सिंध सॼी मुमताज़ मुलाई जी परस्तार आहे, हिंद सिंध। ऐं इन खां पोइ 27 जेको एल्बम आहे, असां अॼु दोस्तनि हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे, हाकिम चन्ने साहिबु, मुमताज़ मुलाई साहिबु ऐं मां, त हिकिड़ो मुलाई साहिब जो उर्दू ऐं सराइकी एल्बम अचे, जंहिंमें सिंधी गानो हिकिड़ो हूंदो, हिकिड़ो बलोची गानो हूंदो, जंहिंमें 4 सराइकी हूंदा, 4 उर्दू हूंदा। इहे दोस्तनि को राय पुछंदासीं त असांजो इहो तजुर्बो कीअं रहंदो, छा असांखे उर्दू एल्बम मुमताज़ मुलाई साहिब जो करणु खपे या न करणु खपे। तव्हांजे दोस्तनि जी राय हूंदी, तव्हांजी पसंदि हूंदी,
त असां उहा अॻिते शेयर कंदासीं, अॻिते उन ते लिखणु कंदा। त तव्हां आहियो त असीं आहियूं, तव्हांजे करे असीं आहियूं, तव्हां परस्तार, तव्हां मोहबत करण वारा कंदा। ऐं ख़ासि करे असांजो दोस्त जेको असगर मुगिल साहिबु आहे, उनखे गुज़ारिश कंदासीं त असांजी जेका रिक्वेस्ट कई आहे त असां उर्दू एल्बम ऐं सराइकी एल्बम कयूं था, उन में उनजी छा राय आहे उहो ॿुधाए। त 27 एल्बम असांजो जेको हूंदो उहो उर्दू सराइकी हूंदो, जेको पूरे पाकिस्तान में रिलीज़ थींदो। जेको कराची जे वॾे में वॾे जेको असांजो स्पॉट आहे, उहो स्पॉट असां तव्हांखे पोइ ॿुधाईंदासीं, जिते असीं थी सघे थो हिकु अधु मिनिस्टर बि घुरायूं उन प्रोग्राम जी ओपनिंग लाइ। उन प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ असां कंदासीं ऐं इहो सॼो प्रोग्राम असांजी आवाज़ टीवी रिकॉर्ड कंदी ऐं आनेर कंदी, हलाईंदी। असांजी इहा कोशिशि आहे ऐं इहा कोशिशि केतिरी कामयाब थी थिए तव्हां दोस्त असांखे ॿुधाईंदव। ऐं तव्हांजो साथ, असांजो साथ तव्हां सां गॾु आहे। वरी हाकिम चनो साहिबु तव्हां सां ॻाल्हाईंदव।